अस्सलाम वालेकुम दोस्तों, शाम जे टाइम मूं 3 बजे चांहि पीती आहे। हाणे आउं पंहिंजे घरां निकिरां पियो, गाॾी मुंहिंजी स्टार्ट करां पियो। गाॾी स्टार्ट करे ऐं मुंहिंजो जेको रूटीन आहे, वांदे माण्हू जी रूटीन उहा ई हूंदी आहे, बसि घरां निकिरंदो आहे। हीअ मुंहिंजी गाॾी आहे, अबरी सबरी गाॾी आहे। हीअ मुंहिंजो घरु आहे, असांजा घर कखण वारा आहिनि। हीअ आउं पंहिंजे घरां गटी मां निकिरां पियो। गटी मां निकिरी करे ऐं ॿाहिरि रोड ते निकिरंदुसि। जेका पंहिंजी रूटीन आहे उहा ई थींदो। हीअ असांजो साम्हूं मदरसो आहे ऐं जेका मस्जिद बि आहे, ऐं हुते ॿार क़ुर शरीफ़ पढ़ी रहिया आहिनि ऐं मूंखे ॾिसी रहिया आहिनि। हे साम्हूं असांजो ॻोठ जे भरिसां रोड निकिरे थो। हीअ असांजो स्कूल आहे, माशाल्लाह सुठो स्कूल आहे, वॾो स्कूल आहे। हीअ रोड ते गाॾी अगरि चढ़ाई, मेन रोड असांजे ॻोठ जे विचां निकिरे थो। अधु ॻोठ हुन पासे, अधु ॻोठ हुन पासे। ॻोठ खां थोरो परे जामा मस्जिद आहे। ॻोठ खां थोरो परे जामा मस्जिद आहे असांजी, ऐं हुते वञी असीं कचहरी कंदा आहियूं। हीअ दोस्तो नंढा ॿार वेठा आहिनि। हीअ असांजो स्टाफ अची हलियो। जामा मस्जिद जेका मेन रोड ते मस्जिद आहे, नान पाणी पई हूंदी आहे, ऐं माण्हू काफ़ी ईंदा वेंदा आहिनि। असां वांदा माण्हू हुते वञी वेंदा आहियूं। जेको ईंदो वेंदो आहे सलाम कंदा आहियूं, पर कोशिशि कंदा आहियूं केरु कंध में लॻे हुन सां गॾु कचहरी कयूं। अॼु हज़ीब क़ुर नबी पली ऐं ग़ुलाम रसूल मला, इहे पंहिंजा दोस्त इहे वेठा हुआ अॻु में ई, शायदि अॼु कॾहिं कोन निकिता हुआ। ऐं हीअ असद पली चए थो तूं जेको मोबाइल भरंदो अचे, कॾहिं मेन रोड ते अचे पियो, किथे तूं मरे न मोबाइल जे आसिरे। हीअ चांहि मूंखां अॻु पी हलिया, आउं बि आयुसि। हे चवंदा कचहरी कयूं। असां बि खोड़ माण्हू गॾंदा आहियूं, इन अची असां गॾु कचहरी करे। हाणे असीं हिन स्टाफ ते वेठा हूंदासीं। हर हिकु 5-10 मिंट खां पोइ अचो, मेन रस्तो आहे। को पाणी पीअण वारो, को निमाज़ पढ़ण वारो ईंदो रहंदो आहे। असां हुन कंध में पइजी वेंदा आहियूं, 2-टे मिंट कचहरी कंदा आहियूं, पोइ छॾींदा आहियूं। ऐं हाणे असीं हिन ग़ुलाम नबी सां ऐं हिन सां असद सां ऐं हिन सां ग़ुलाम सां कचहरी, ग़ुलाम रसूल सां कचहरी करे आया आहियूं। गाॾी गाॾी ग़ुलाम नबी जी आहे, जेका क्राइम हलाईंदो आहे। ऐं हींअर थोरी देरि में पोइ वरी फ़ुक़रा अशरफ अची वियो, जेको हिन मस्जिद जो ख़िदमतगार आहे, ऐं हिन पासे में दरगाह आहे तैयब फ़कीर, हुनजो ख़लीफ़ो बि आहे ऐं हुनजी ख़िदमत कंदो आहे। असीं हिन स्टाफ ते वेठा हूंदा आहियूं। जेको मचंदो आहे हथु बसि हिकिड़ो हथु मथे कंदा आहियूं, ॿियो हेठि कंदा आहियूं, छो त ईंदड़ वेंदड़ खे सलाम कंदा आहियूं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हे पंहिंजा आहिनि भाई तकाज़ी। हिकिड़ो महिमान आयो जेको पंहिंजे मुंहुं ॻाल्हाए रहियो ऐं इलाही शराब पी रहियो हुयो, ऐं हज़ीर पली वारा विया हुआ निमाज़ पढ़ण, आउं वेठो हुउसि, पर हुनजो ॻाल्हाइणु बंदि कोन थियो। ॾाढो सुठो दोस्त हुयो, पंहिंजो प्रेमी प्यारो हुयो, ऐं हज़ीर पली जो महिमान हुयो, परे खां आयो हुयो। ॾाढी हज़ीर पली सां कचहरी कई, दिलि ख़ुशि थी वई। वई बोर थियणु लॻासीं, ॾांहुं ॾांहुं निहारियोसीं त 2-टे ॼणा ॿिया निमाज़ी बि अची विया थोरी देरि में। त दोस्तो हीअ असांजी ज़िंदगी आहे। हीअ अञा कचहरी पंहिंजे मुंहुं कचहरी करे रहियो आहे। आहिस्ते आहिस्ते ग़ुलाम रसूल जो वञी गाॾी में वेही रहियो, ऐं उथी थोरो चिटो परे वेही रहियो, छो ख़बर न आहे हिन छा पियो चयो। ऐं हिते वेठा हूंदा आहियूं, सोचंदा पियो केरु न केरु अचे असां सां कचहरी करे, छो असां वांदा माण्हू आहियूं, कमु धंधो आहे कोन। अलाए में उमेदु आहे असांखे को न को रोज़गारु मिली वेंदो। मुंहिंजो नालो करीम पली आहे। हीअ मुंहिंजो चैनल व्लॉगर आहे, सिंधी व्लॉगर, ऐं पंहिंजे सिंधी भाउ खे सपोर्ट कंदा त तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। ऐं आहिस्ते आहिस्ते सभु निमाज़ पढ़ी, ऐं ॿिया के महिमान ईंदा विया, कचहरी कंदा विया। कचहरी फिटंदे वई, ऐं अची हिन दुकान वेही रहियसि। मुंहिंजा दोस्त सब्सक्राइब ऐं लाइक कंदा ऐं सिंधी भाउ खे सपोर्ट कंदा। महिरबानी।